दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जीएस उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। सुभाणे 27 तारीख़ नवंबर जी शागिर्द यूनियन जी बहाली, शागिर्दनि खे मुफ़्त हॉस्टल्स ऐं शागिर्दनि सां जेके ज़िंदगी में तालीमी इदारनि में मसइला दरपेश अचनि था, उन लाइ सॼे पाकिस्तान में सिंध सूबे में वारए में लालू रैंक में मेड़ में केन शाह में नसीराबाद में लाड़काणे हैदराबाद कराची समेत सभिनी नंढनि वॾनि शहरनि में जिते भी शागिर्द यूनियन आहिनि PRSF जूं उहे कनि पियूं ऐं हीअ अपील सिंध समेत पूरे पाकिस्तान जे नौजवाननि आॾो त पंहिंजनि मसइलनि खे पाण हल करण लाइ अॻियां अचूं। शागिर्दनि सां मसइला आहिनि, शागिर्द ई उनखे दुरुस्त अंदाज़ में ॼाणे सघनि था ऐं शागिर्द ई उनखे दुरुस्त अंदाज़ में हल करे सघनि था, या उन्हनि जूं जेके जाइज़ मुतालबा आहिनि जेके वक़्त जा हुक्मरान या क़ौम असांजा जेके वेठा आहिनि उहे नथा हल कनि। उन्हनि खे हल करण लाइ पंहिंजी दांह गॾु करण लाइ सनी काठी भल हुजे, पर उहे जेकॾहिं गॾु करे घणियूं कबियूं त छपरो बि ठहंदो, मज़बूत बि थींदियूं। इन करे पंहिंजा जेके नौजवाननि जा जाइज़ सवाल आहिनि उन्हनि सवालनि ते पाण गॾु थियनि था साथी, आउं बि शामिलु थींदुसि या जेके बि साञावंद माण्हू आयो उहे इन नौजवाननि सां शामिलु थियो। छो जो जहिड़े बि फ़िरके, जहिड़ी बि ज़ात, जहिड़े बि मज़हब, जहिड़े बि नाले में असां वेठा हुजूं, पर असांजो पुटु साॻे इदारे में पढ़ंदो आहे, पोइ चांडियो हुजां, मगसी हुजां, शियो हुजां, सुनिया हुजां, कॉम्प्रेस हुजां, कम्युनिस्ट हुजां, जेतिरा बि सवाल आहिनि समाज में असां सां गॾु हूंदा आहिनि, उन्हनि सां गॾु मुंहिंजी जेका औलाद तालीम पिराईंदी उहा हिन सरकारी निज़ाम हेठि पिराईंदी। उन में कहिड़ा फॉल्ट आहिनि, नौजवाननि सां कहिड़ा मसइला आहिनि, इन्हनि ते जेकॾहिं गॾिजी नौजवाननि सां दांह कंदासीं, मुस्तक़बिल आहिनि उहे असांजो। छो जो दुनिया जे ॾाहे माण्हू चयो जेकॾहिं तव्हां पंहिंजी माज़ीअ खे बंदूक था हणो त मुस्तक़बिल तव्हांखे तोहफ़ हणंदो, जेकॾहिं पंहिंजे माज़ीअ खे तव्हां गुल थारियो, ॿिज थारियो त मुस्तक़बिल तव्हांखे उनजो फल ॾींदो। इन करे पंहिंजो जेको नौजवान जो मुस्तक़बिल अॻियां अचे थो, इन लाइ असां बि गॾु थियूं था, तव्हां बि। सुभाणे 27 ते जिते बि प्रेस क्लब हुजनि, जिते बि नौजवान आहिनि, भल PRSF न हुजे या शागिर्दनि जी का बि विंग उते न हुजे, उते बि नौजवान गॾु थी उन प्रेस क्लब आॾो पंहिंजी दांह रिकॉर्ड कराए सघनि था। हक़ मौजूद जीएस।